कराची के मकानी इदारनि में अरबें रुपयनि जी मुबैना करप्शन ऐं पुराणनि तारीख़ुनि में वॾे पैमाने ते मुबैना जाली भर्तियुनि जे इल्ज़ाम खां पोइ मुख़्तलिफ़ टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन्स यानी TMCs में वॾे पैमाने ते आफ़ीसरनि जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वयूं आहिनि। मकानी इदारनि में मुबैना माली बेज़ाब्तगियुनि ऐं जाली भर्तियुनि बाबति मामलनि खां पोइ कराची जे मुख़्तलिफ़ TMCs में म्यूनिसिपल कमिश्नर्स तब्दील कया विया आहिनि। बल्दिया, न्यू कराची, मलीर, सफूरा, सोराब ॻोठ, सदर, लियाकताबाद ऐं शाह फैसल टाउन समेत मुख़्तलिफ़ TMCs में नवां आफ़ीसर मुक़रर कया विया आहिनि। जारी कयल पधिराई मूजिबि ज़ुल्फ़कार अली खे TMC न्यू कराची, इमरान नज़ीर खे मलीर, सैयदा आयशा नक़वी खे बल्दिया ऐं सिकंदर अली खे सफूरा टाउन में मुक़रर कयो वियो आहे, जॾहिं त सईद अमन खे सोराब ॻोठ, ज़ीशान सालेह खे सदर, अब्दुल सत्तार सूमरो खे लियाकताबाद ऐं यासिर अली शाह फैसल टाउन जो म्यूनिसिपल कमिश्नर मुक़रर कयो वियो आहे। ॿिए तरफ़ अब्दुल जब्बार महर, आगा समीर, फयाज़ शाह, मुमताज़ उनड़, अमार ख़ान, आलमगीर जोड़ेजो ऐं दरिया ख़ान पिताफ़ी खे पंहिंजनि उहिदनि तां हटायो वियो आहे। मकानी इदारनि में साम्हूं आयल मुबैना करप्शन ऐं जाली भर्तियुनि जे मामलनि खां पोइ TMCs में आफ़ीसरनि जूं ताज़ियूं मुक़ररियूं अहम सम्झियूं पियूं वञनि। हाणे अहम सवाल इहो आहे त TMCs में अरबें रुपयनि जी माली बेज़ाब्तगियुनि ऐं जाली भर्तियुनि बाबति जांच किथे बहती आहे, ज़िम्मेवारियुनि जो तइनु कॾहिं थींदो ऐं सरकारी ख़ज़ाने खे मुबैना नुक़सान पहुचाइण वारनि ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई कई वेंदी। कराची जे मकानी इदारनि में आफ़ीसरनि जी वॾे पैमाने ते तब्दीली खां पोइ हाणे नज़र उन ॻाल्हि ते हूंदी त नवां मुक़रर थियल आफ़ीसर TMCs जे इंतिज़ामी ऐं माली मामलनि में कहिड़ियूं तब्दीलियूं आणनि था ऐं मुबैना करप्शन जे मामलनि जी जांच कहिड़ो रुख़ अख़्तियार करे थी।